कार तो सिंधी इलेक्शन जे दौर में वोटन लाइ आया आहियूं तव्हां ॾे। बाबा वोटन लाइ पंध कयो तो वोट तो बाबा बेरारे खां वठी तव्हांखे ई ॾींदा आहियूं। मूंखे शक थो लॻे हिन दफ़े तूं वोट खबड़ खान खे ॾींदे। ओ बाबा वोट खबड़ खान खे छो ॾींदासीं, अबेरारे खां वठी ॾेढ तोखे ई ॾींदा आहियूं न। इहो माण्हुनि तोखे ग़लति ॿुधायो वोट खबड़ खान खे ॾियणा कया त अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे। बहरहाल मुंहिंजो शक कीअं ख़तमु थी? बाबा 7 पीढ़ियुनि खां वठी वोट टोटल तव्हांजा आहिनि, कॾहिं असां इनकार कयो आहे? ॾिसो त अॼु भाउ ते यकीन कोन्हे मुंहिंजो शक कीअं ख़तमु थिए। मुंहिंजा घणनि माण्हुनि कन भरिया आहिनि पर मूंखे पक आहे तूं मूंखे वोट ॾींदे। बाबा साईं असां ते यकीन कर, असां ते पक कर, वोट अबेरारे खां वठी तोखे ई ॾींदा आहियूं, तोखे ई ॾींदासीं। मूंखे तव्हां ते यकीन आहे। बाबा कारतूस सिद्धी कहिड़ी बि ॻाल्हि लाइ हा करे सम्झ पत्थर ते लीक। ओ बाबा माण्हुनि तुंहिंजा अजाई कन भरिया आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे। बाबा वोट तुंहिंजा आहिनि, तोखे ई ॾींदासीं न। तूं अबे खां परे अॻे कॾहिं विया आहियूं छा? हाणे ॾींदासीं। मां पाण खे यकीन ॾियारण लाइ हिकिड़ो कमु कयां थो। वोट बाबा बच्चे ॿारे नंढनि वॾनि जा जेके बि घर जा वोट आहिनि बाबा उहे टोटल तोखे। मुंशी उथ कार में साईं खणिया त मूंखे तसली थी वञे। वोटन लाइ साईं कारतूस सिंधी साईं ते हथ रखी रह सके पक ॾे न। साईं ते हथ रखी रह सके मुतमिन कर न। कारतूस सिंधी तूं साईं ते हथ रखंदे त रह सके पक थींदी न। बाबा जे ॻाल्हि साईं ते आई आहे त पोइ वोट सां तोखे नथा ॾेई सघूं। आख़िर छो? छो जो बा खपड़ खान रात अॻे ई साईं ते हथ रखायो आहे।